अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भली कार मैं गज़ाला आबड़ो या बिशारत सुमरो नज़र विझंदासीं ख़ासि ख़बरनि ते। ॾुखियनि फ़ैसिलनि खां सवाइ को बि ऑप्शन न हो। पाकिस्तान हिन वक़्तु ॾुखे तरीन दौर मां गुज़री रहियो आहे। IMF असां मां ख़ुशि न आहे। हुकूमत खे वधीक ॾुखिया फ़ैसिला करणा पवंदा। बिजली जो फ़ी यूनिट 30 खां 35 रुपयनि में तयारु थी रहियो आहे। आवाम खे 16 रुपया फ़ी यूनिट जे हिसाब सां बिजली ॾियूं पिया। 1100 अरब खां वधीक बिजली ते सब्सिडी ॾिनी वई। सरकारी मुलाज़िमनि जी कारकर्दगी सबबु उन्हनि जी पघारनि में 15% इज़ाफ़ो कयो वियो आहे। माज़ी में कॾहिं बि अहिड़ो ॾुखियो वक़्तु नाहे ॾिठो। $200 मिलियन जी गैस जी ख़बर नाहे त केॾांहुं वई। ॿियनि मुल्कनि में सस्ती गैस मिले थी, असां महांगी विकिरो न कंदासीं। मुल्क खे इंतिज़ामी तौरु ठीकु करणो पवंदो। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मिफ्ताह इस्माइल जी पोस्ट बजट प्रेस कॉन्फ्रेंस। चयाईं PTI IMF सां मुआहिदे ख़िलाफ़ सब्सिडी ॾिनी। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ ॾुखिया फ़ैसिला कया आहिनि। लाहौर जी स्पेशल सेंट्रल कोर्ट मनी लॉन्ड्रिंग केस में वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़, पंजाब जे वॾे वज़ीर हमज़ा शहबाज़ ऐं ॿियनि जवाबदारनि जी ज़मानत ते फ़ैसिलो महफ़ूज़ करे वरितो। शहबाज़ शरीफ़ ऐं हमज़ा शहबाज़ अदालत में पेश थिया। वज़ीर आज़म हमज़ा शहबाज़ अदालत में हाज़िरी मुकमल कराई। FIA रूपो जवाबदारनि जी रिपोर्ट अदालत में पेश करे छॾी। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ चवे थो संदसि ख़िलाफ़ कूड़ ऐं बेबुनियाद केस ठाहे वियो। रमज़ान शुगर मिल्स जो को बि उहिदो न हो। हाला वेझो कचे वारे इलाइक़े में जवाबदार पंहिंजे पीउ ऐं सोट खे क़तल करे छॾियो। हिकु ज़ख़्मी जवाबदार मीर हसन जखराणी गोलियूं हणी पंहिंजे पीउ हबीबुल्ला ऐं सोट शमीर खे क़तल कयो। पुलिस वाक़े वारनि हंधि पहुची जवाबदार खे गिरफ़्तार करे वरितो। उबावड़ो में लिंक रोड ते अणॼातल हथियारबंदनि जी फायरिंग, हिकु ॼणो मारिजी वियो। हिकु ज़ख़्मी हथियारबंदनि जी फायरिंग में हाजी बदर गांगरो मारिजी वियो। खैरपुर वेझो टंडो मस्ती बाईपास वटि तेज़ रफ़्तार कार कल्टी, पीर सन औरत फौत, 4 औरतुनि समेत 6 ॼणा ज़ख़्मी। हादसे में मुस्मात ख़ालदा मौके ते ई फौत थी वई। ज़ख़्मी इस्पताल मुंतकिल। तलहार में राजू खानानी रोड ते तेज़ रफ़्तार कार खाई में किरी पई। 6 ॼणा ज़ख़्मी। ज़ख़्मियुनि खे ॻोठाणनि रूरल हेल्थ सेंटर तलहार मुंतकिल कयो। सरहद वेझो ॻोठ वागड़ी मां पाणी जे वारे तां वियल ॻोठाणो अब्दुल मजीद शेख मुबैना तौरु अगवा। मुगवी जे वारसनि जो क़ौमी शाहराह ते धरणो। पुलिस जी ख़ातिरी बाद मुगवी जे वारसनि धरणो ख़त्म करे छॾियो। जेकबाबाद में सिविल लाइन वेझो पुलिस मुबैना मुक़ाबले दौरान एक जवाबदार खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करे वरितो। पुलिस जो चवणु आहे त जवाबदार मंठार लोहर जे कब्ज़े मां क्लैशन कोफ हथ कई आहे।